जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं चालीहे साहिब जी, जेके भगवान श्री झूलेलाल साईं जा हींअर चालीहा महोत्सव हले पियो, जेको हिंदुस्तान न अभी तो पूरे वर्ल्ड में जिते जिते सिंधी रहनि पिया उहे तमामु ई धूमधाम तरीक़े सां इहो चालीहो महापर्व मल्हाइनि पिया। इहो आख़िर छो मल्हाईंदा आहिनि चालीहो पर्व? इहो सवाल लगातार असांजे चैनल ते कुछ माण्हुनि, कुछ सिंधी भाउरनि भेनरुनि पुछियो आहे कि आख़िर चालीहो पर्व छो मल्हाईंदा आहिनि, छा कारण आहे। त अचो अॼु असां तव्हांखे हिन वीडियो जे माध्यम सां ॿुधायूं था कि आख़िर चालीहो पर्व छो मल्हाइबो आहे। दोस्तों सभिनि खां पहिरीं असां तव्हांखे ॿुधाईंदासीं कि चालीहो पर्व जे पुठियां जेका वॾा ॿुधाईंदा आहिनि उहा हिस्ट्री इहा रही आहे कि जॾहिं सिंध प्रांत जे अंदरि मीरक्षा बादशाह नाले जो हिकु राजा हो, जंहिं हिंदुनि सिंधियुनि जे मथां तमामु ई वधीक ज़ुल्म कयो ऐं ज़ुल्म सां गॾु गॾु उन्हनि जो धर्म परिवर्तन बि कई ऐं काफ़ी ज़ुल्म उन्हनि जो एतिरे क़दर ताणी वधी चुको हो कि उन पूरे जो पूरे सिंध प्रांत के धर्म परिवर्तन में भी कई, अर्थात यानी कि उन्हनि खे मुसलमान धर्म अपनाइण लाइ करे मजबूर बि कई ऐं चई जे अगरि तव्हां हीउ धर्म न अपनाईंदा, मुसलमान धर्म न अपनाईंदा त मां तव्हांजो सिर धड़ खां अलॻि करे छॾींदसि। अंततः राजा जे दरबार में कुझु सिंधी पंच पटेल विया ऐं उन्हनि राजा खां गॾिजी करे कुझु ॻाल्हि ॿोल कई कि असांखे कुझु समय जो मौक़ो ॾियो, छो कि असां हिंदू सिंधी आहियूं, असां असांजे सनातन धर्म सां जुड़ियल आहियूं, त असांखे कुझु समय ॾियो वञे। ठीकु आहे, राजा चई तव्हां कुझु समय अथव, तव्हां सोचो, अन्यथा न त तव्हांजो धड़ सर खां असां अलॻि करे लाहींदासीं। बहरहाल दोस्तों सिंध प्रांत जे अंदरि असांजे नंढे वॾे बुज़ुर्गनि सभिनि मिली करे इन विपदी काल में दरिया शाह ते वेही करे दरिया शाह के निरंतर पुकार कयनि, भगवान के यादि कयनि ऐं पंहिंजे सनातन धर्म के न छॾण जी बि शपथ खाइनि कि असां जीते जी मरी वेंदासीं लेकिन असां धर्म परिवर्तन कान कंदासीं। हे ईश्वर, हे परमपिता परमेश्वर असांजी मदद कर। त ही रोज़ जो नियम हूंदो, अखंड पूजा पाठ दरिया जे किनारे यानी सिंधु नदी जे तट ते लगातार चालू हो ऐं इहो 40 ॾींहं निरंतर हलियो हो। सुबुह खां वठी राति ताईं इहो कमु चालू रहंदो, जंहिंमें नंढा वॾा ॿार बुजुर्ग सभु शामिल हुआ। अंततः ईश्वर उन्हनि जी पुकार ॿुधी ऐं आकाशवाणी थी, आकाश जे अंदरि तेज गर्जना थी, यानी अंदरि आकाशवाणी थी कि मां नसरपुर में रतन राय जे घर अवतार वठंदसि, जनम वठंदसि ऐं इन मीरक बादशाह के सबक सेखारींदसि। इन आकाशवाणी जी आवाज़ मीरक बादशाह बि ॿुधी। मीरक बादशाह हो, उन महल में बि इहा गर्जना थी त उन बि इहो ॿुधी। त उन खां पोइ सभई उन नदीअ तट तां हटी करे पंहिंजे पंहिंजे घर विया, ख़ुशियूं मनाइण लॻा कि हाणे असांजी हिन समस्या जो समाधान थी वेंदो। उते मीरक बादशाह बि चई कि मां ॾिसंदसि कि आख़िर कहिड़ो ॿार थो पैदा थिए जेको मूंखे सबक सेखारींदो। बहरहाल दोस्तों जेको टाइम आकाशवाणी में ॿुधायो वियो, जेको गांव ॿुधायो वियो ऐं रतन राय जे घर मां अवतार थींदसि, ठीकु उन समय ते उन जॻह ते उन गांव में भगवान श्री झूलेलाल साईं उते अवतार वरिते ऐं मीरक बादशाह के सबक सेखारियई। मात्र 13 साले अवस्था ताणी उन्हनि कई लीलाऊं कयूं ऐं उन्हनि लीलाउनि जे अंदरि मीरक बादशाह के एतिरो वॾो सबक सेखारियई कि मीरक बादशाह पंहिंजे पाण खे सलेंडर कई, पंहिंजी तलवार, पंहिंजो मुकुट सभु भगवान श्री झूलेलाल जे चरणनि में अर्पित कई ऐं चई कि मां शपथ थो वणा अॼु खां पोइ मां कंहिंखे बि परेशान कान कंदसि, न ही कंहिंजो धर्मांतरण कराईंदसि ऐं मां हिकिड़ो सुठो इंसान थी करे जीअंदसि। जेॾी महिल मीरक बादशाह सबक वठी करे इहे सभु कम छॾे थो ॾिए त भगवान श्री झूलेलाल साईं पंहिंजे जल लोक में वापसि अंतर्ध्यान थी था वञनि। त चालीहे साहिब जे पुठियां हिकिड़ी ॾाढी वॾी इहा कहानी आहे कि 40 ॾींहंनि ताणी असांजे वॾे बुजुर्गनि जेको दरिया जे तट ते ईश्वर जी पुकार कई वञ, उन्हनि जी यादि में अॼु बि असां भगवान श्री झूलेलाल साईं खे यादि कंदा आहियूं। 40 ॾींहंनि ताणी लगातार झूलेलाल साईं जे मंदर में ईंदा आहियूं, जोत ॿाराईंदा आहियूं, अखा पाईंदा आहियूं, पलाह पाईंदा आहियूं, विर्त इत्यादि रखंदा आहियूं, लाल साईं खे रिझाईंदा आहियूं कि लाल साईं असांखे दर्शन ॾे, असांजा कष्ट दूर करे। त